हालाणी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी में मेहरापुर जे असिस्टेंट कमिश्नर असदुल्ला ऐं प्राइस कंट्रोल ऑफिसर फ़हीम अहमद मलिक फ्रूट किरियाना दुकानदार मेडिकल स्टोर सब्जी विकिरो कंदड़ वापारियुनि जा रेट चेक कया ऐं दवाऊं चेक कयूं त एक्सपायर दवाऊं एक्सपायर सामान खीर जा केतिरा ई पैकेट हथ कया जंहिं जी बुनियाद ते दुकानदारनि ते ॾंढ हयां विया जॾहिं त हिकु मेडिकल स्टोर ऐं हिकु किरियाने जे दुकान खे पिणु सील कयो वियो। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर असदुल्ला ऐं फ़हीम अहमद मलिक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दुकानदारनि हथरादू ज़ख़ीरा अंदोज़ करे महांगे रेट में शयूं विकिरो करे रहिया आहिनि। हिन लाइ असां प्राइस रेट वधीक वठण वारनि दुकानदार ऐं एक्सपायर रखियल शयूं विकिरो कंदड़ वापारियुनि ते फाइन कयो। हिननि वधीक चयो त सिर्फ़ रमज़ान शरीफ़ जे महीने में महांगाई ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां आहिनि पर असांजी ड्यूटी में शामिल आहे त असां हिननि वापारियुनि खां अवाम खे रिलीफ ॾियारियूं ऐं महांगाई ते कंट्रोल करे सघूं। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131096। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।